सभिनी जे विच में असांजो देवलाली जी शान, असांजी स्कूल जी शान, असांजे नासिक जी शान श्री नरेश जी काड़ा सर खे मां हाणे आमंत्रण थो कयां, उन्हनि खे मां अॼु पंहिंजे मंच ते घुरायां थो ऐं उन्हनि जे थोरे जे अंदरि तव्हांखे हिकु परिचय थो कयां। असांजे नासिक में जिते कुझु घटि हुजे उते नरेश सेठ बीठो हूंदो आहे। माना नंढी चवणीअ में वॾी ॻाल्हि। ऐं मूंखे ॾाढो ख़ुशी थींदी आहे, माना नरेश सेठ जेतिरा बि इन्हनि वटि इन्विटेशन वेंदा आहिनि सॼे नासिक मां हर हंधि पहुचण जी कोशिशि कंदा आहिनि, भले 5 मिंट अचनि, 10 मिंट अचनि, 2 मिंट अचनि, पर कंहिंखे बि नाराज़ न कंदा आहिनि। मां पवन जी खे चवंदुसि अहिड़ो असांजे देवलाली नासिक महाराष्ट्र जे सितारे खे श्री नरेश जी काड़ा खे सभिनि जे साम्हूं आणियो वञे ऐं उन्हनि जो हिकु सुठो सो उन्हनि खे स्वागत ॾिनो वञे। पवन जी। अची विया, नरेश जी अची विया। नरेश जी सॉरी फॉर लेट। नरेश सेठ थोड़ो तव्हां माफ़ी घुरो। हरिओम हरिओम, जय झूलेलाल। तव्हां माफ़ी घुरंदुसि, अॼु जो प्रोग्राम थोड़ो अॼु बरसात हुई कल्याण में भी, हिते भी, त टेक्निकल थोड़ो पॉइंट जे करे तव्हांजो असां थोड़ो वधीक वक़्तु तव्हां असां लाइ इंतज़ार कयो। मां हुन लाइ थोड़ो तव्हां माफ़ी थो घुरां। ऐं असांजे सिंधी समाज जो इतिहास अॼु असांजो 4 ॾींहुं आहे, त उन जे बारे में तव्हां ॿुधो त अॼु जे हालतुनि जे अंदरि असांखे छा करणु खपे त असांजो सिंधी समाज गॾु रहे, सिंधी समाज जी अॻियां प्रगति थिए, उन लाइ असां छा छा करणु खपे, इहो थोड़ो असांजे सॼे जेके भारत जे अंदरि ऐं भारत खां ॿाहिरि जेके असांजा श्रोता आहिनि उहे तव्हांजो इंतज़ारु था कनि ऐं उन्हनि खे पंहिंजो तव्हां ॿुधाईंदा। हरिओम, सभिनी भाउरनि खे जय झूलेलाल। जय झूलेलाल। सभ खां पहिरियों त चावला साहब जा लख शुक्राना जेके प्रोग्राम हिन तरीक़े सां शुरू कनि था ऐं सभिनी खे जोड़नि था, सिंधियुनि खे जोड़नि था। सभ खां पहिरियों त मां चवंदुसि कि असां वटि सिंध न रही पर सिंधियत रहिजी अचे, सिंधियत असांजी रहंदी अचे, उन जे मथां कमु थियणु खपे। सिंधियत तॾहिं रहंदी जॾहिं असां पंहिंजी ॿोली रखंदासीं। मां जिन जिन महानुभावनि जो ॻाल्हाइण ॿुधो, सभिनी इन ॻाल्हि जे मथां ॻाल्हायो कि पंहिंजी भाषा अॻियां रहे, पंहिंजी भाषा ॻाल्हाई वञे, घर में सिंधी ॿोली ॻाल्हाई वञे। त इन ॻाल्हि खे शुरू करण जे लाइ त असांखे ही इनिशिएटिव वठिणो आहे। भाषा सां गॾु ॿी ॻाल्हि जेका आहे कि पंहिंजे समाज खे गॾु खणी हलणु। केॾी महिल कंहिं पंहिंजे सिंधी भाउ ते कोई ॾुखियो वक़्तु आहे या उनखे कंहिं ॻाल्हि जी ज़रूरत आहे, उनखे सपोर्ट करणु, उनखे अॻियां खणी हलणु। तव्हां मारवाड़ी समाज ॾिसो, गुजराती समाज ॾिसो, जीअं ॿार वॾा थियनि था उन्हनि खे कंहिं न कंहिं मंच ते उहे अॻियां आणनि था। तीअं पंहिंजा सिंधी ॿार, सिंधी भाउर बि कंहिं ॻाल्हि में घटि न आहिनि, हर फील्ड में अॻियां वधिया आहिनि, पर घटिताई आहे त गॾु थियण जी, एकता जी जेका ज़रूरत आहे पाण खे। कि अॼु त सॼी दुनिया ऑनलाइन आहे, अॼु कनेक्ट थियण बि ॾाढो सवलो आहे, त छो न पाण इन कनेक्शन जे थ्रू पंहिंजी एकता वधाई वञे, कंहिं न कंहिं तरीक़े सां सिंधी भाउर पाण में ॻंढियल हुजनि। ऐं सभ खां पहिरियों त हीअं आहे कि सिंध छॾण खां पोइ असांजो हर भाउ हर शहर ऐं हर कंट्रीअ में आहे, त कनेक्ट थियण जेतिरो सवलो पंहिंजे लाइ आहे उहो ॿिए कंहिंजे लाइ बि कान्हे। असां वटि कोई ईंदा आहिनि कि भई तव्हांजो कोई दुबई में सुञातल आहे, असां चवंदासीं हा सुञातल आहे, US में सुञातल आहे, हा भई असांजो सुञातल आहे। असांजा सिंधी भाउर हर हंधि आहिनि, हर हंधि कमकार कनि था, पंहिंजो ठाहे वेठा आहिनि, महिनत करे हर का ॻाल्हि करे अॻियां वधी रहिया आहिनि। त मुंहिंजो ओवरऑल ॻाल्हाइण जो तरीक़ो या ॻाल्हाइण जो जेको पर्पज़ आहे, उन में मुंहिंजो
ॿिनि ॻाल्हियुनि जे मथां ई ज़ोर आहे। हिकु त असांजो समाज गॾु थिए, ॿियो असांजी ॿोली घर में त बि ॻाल्हाई वञे, न त जेको डपु आहे हिकु टाइम खां पोइ पंहिंजी ॿोली माण्हू विसरी वेंदा ऐं ॻाल्हाए न सघंदा। घर में हिंदी ॻाल्हाइण, इंग्लिश ॻाल्हाइण जे बदिरां सिंधी ॻाल्हाइण। साॻे वक़्त ते पाण में मेल मिलाप ऐं गेट टुगेदर कीअं थिए, इन जे मथां ऑनलाइन मीडिया जो सपोर्ट वठी करे हर कंहिं ॻाल्हि जो कमु कयो वञे। मां सभिनी असांजे हासानंद सर ॻाल्हायो, डॉक्टर साहब ॻाल्हायो, सभिनी ॿुधायो, सभिनी जो चवणु हर कंहिंजी शुरूआत इहा आहे कि सिंधी ॿोली बचायो, सिंधी ॿोली बचायो। ऐं हीअ अॼु ॾाढी वॾी ज़रूरत आहे, छो जो हाणे जेके अॼुकल्ह जा ॿार आहिनि, उहा जेका सिंधी ॻाल्हाइनि था, उहा 50% प्योरिटी ॾिया, उन में अधु हिंदी था ॻाल्हाइनि, अधु इंग्लिश था ॻाल्हाइनि, तॾहिं वञी करे काई उहा 50% सिंधी ॻाल्हाइण थिए थी पई। त अञा कुझु टाइम खां पोइ पंहिंजी भाषा जी हालत छा थींदी ऐं उनजो मतिलबु छा रहंदो, त उन ॻाल्हि खे ध्यानु ॾेई करे पंहिंजी भाषा खे असांखे अॻियां वधाइणु खपे ऐं पंहिंजो पाण में एकता वधाइणु खपे। साॻे वक़्त ते अहिड़ो कोई बि क्षेत्र कान्हे, काई एरिया कान्हे जंहिंमें सिंधी पंहिंजा अॻियां न वधिया हुजनि। हिकु ॻाल्हि इहा छॾीसे त असां कंहिं बि ॻाल्हि में घटि बि न आहियूं, पुठिते बि न आहियूं। मां चवंदुसि पंहिंजा सिंधी हर हंधि वधनि, टिजनि ऐं सुखी रहनि। नरेश सेठ, तव्हां जेको संदेशो ॾिनो आहे, इहो संदेशो लखनि में हिकु आहे। असांजे अंदरि सभु ॻाल्हियूं आहिनि, असांजे अंदरि सभु ॻाल्हियूं आहिनि। असांजे मथां कॾहिं कॾहिं मज़ाक जे अंदरि चयो वेंदो आहे भई हिकु जेल जे अंदरि सभिनी समाजनि जा जेल माण्हू रहंदा हुआ ऐं जेलर सभिनी खे पंहिंजे पंहिंजे समाज सां गॾु बंदि कयो हुई, पर सभिनी जे जेल जे मथां छित ई हुई, सिंधियुनि जे जेल मथां छित न हुई। त हिकु ॼणे पुछी छो, चई हे कॾहिं बि न भॼंदा। चई छो भाई, छो न भॼंदा, हे त सभिनि खां होशियारु आहिनि, सभिनि खां हिकदमि मेन। चई न न, हे टंग खिचण में बि हिक ॿिए जे होशियारु आहिनि। तव्हां जेकी इहा ॻाल्हि कई, पहिरियों असां हिक ॿिए जी टंग खिचण बंदि कयूं ऐं हथु वधाइण शुरू कयूं। इहो ई मैसेज मूंखे सभिनी खे ॾियणो आहे कि एकता रहे, पाण में हिक ॿिए खे खणी हलूं। ॿियो समाज तव्हां ॾिसंदा, भले समाज जी घण बि घटि आहे, उनखां पोइ बि हिक ॿिए खे खणी हलंदा आहिनि, हिक ॿिए खे सपोर्ट कंदा आहिनि। इहे ॻाल्हियूं असां में बि हुअण खपनि। तव्हां सिंधी समाज जे नाड़ीअ मथां हथु रखियो आहे। सिंधी समाज जेकी डॉक्टर वटि वेंदा आहियूं, नाड़ी चेक कंदा आहियूं, कौन सा बीमारी आहे, तव्हां सही बीमारी ॿुधाई आहे। ऐं असां सभु ॼणा सभिनि खे तव्हांजो जेको संदेशो आहे इहो ॾियण जो हर एपिसोड में असां कोशिशि कंदासीं भई साथी हाथ बढ़ाना, इन सिस्टम जे मथां जे हलंदासीं त असांजो समाज अञा इन खां अॻिरो थींदो, अञा इन खां वधीक थींदो। ऐं मां तव्हां सभिनि खे हाणे नरेश सेठ खे मां धन्यवाद थो ॾियां। अॼु असांजे विच में आया, एॾो बिज़ी शेड्यूल कढी। ऐं मां सभिनि खे इहो बि ॿुधाईंदुसि त नरेश काड़ा जी शंकर एजुकेशन सोसाइटी जा ई स्टूडेंट आहिनि, माना मां बि आहियां, उहे बि आहिनि। अॼु उहे सॼे दुनिया जे हिन मथां तारिया वांगुरु चमकनि था। भॻवानु उन्हनि खे अञा वॾी उमिरि ॾे, अञा उहे सॼे परिमंडल जे अंदरि चमकनि। ऐं जिते जिते काई शइ घटि हुजे, उते उते असांजा नरेश सेठ हमेशह पहुचंदा आहिनि ऐं हमेशह पहुचंदा रहंदा। साईं जय झूलेलाल। थैंक यू सर।